पिशावर में फूड कंट्रोल अथॉरिटी अमलदारनि जो केतिरनि ई चांहि जे स्टालनि ते छापो। छापे दौरान चांहि जे होटलुनि ऐं स्टालनि तां हथ आयल खीर में उहो केमिकल हथ आयो जेको कंहिं बि जानदार शयुनि खे मरण खां पोइ लॻाइण सां उहा जान ख़राब थियण खां महफ़ूज़ रहे थी। जॾहिं त इन केमिकल खे खाध खुराक खीर चांहि में मिलाइण सां इंसानी जानियुनि लाइ इहो केमिकल निहायत मुज़िर ऐं हानिकार आहे। जॾहिं त इन केमिकल खे खीर में मिलाइण सां खीर बिल्कुलु घाटो ऐं इन खीर मां ठहियल चांहि बहितरीन लज़ीज़ थिए थी। पीअण सां कारेकामण, किडनीज़ जो फेल थी वञण, क़ल्बी हरकत खे नुक़सान सां गॾु ॿियूं केतिरियूं ई बीमारियूं कुझु अरसे खां पोइ माण्हू खे पंहिंजे कब्ज़े में वठी छॾीनि थियूं। गुज़ारिश इहा आहे त अॼुकल्ह अहिड़े क़िस्म जो केमिकल खीर में इस्तेमालु करे चांहि ठाहिण वारो अमल न सिर्फ़ पिशावर में फूड कंट्रोल अथॉरिटी वारनि पकड़ियो आहे, पर अहिड़े क़िस्म जो चांहि वारो खीर सिंध में बि चांहि जे हवाले सां मशहूरी माणींदड़ हर हिकु नंढड़े तोड़े वॾे होटल ते हॾनि मां ठाहियल केमिकल वारी चांहि मिले थी। सिंध मां बि कुझु ॾींहं पहिरियां लाड़काणे जी फूड कंट्रोल अथॉरिटी जे डिप्टी डायरेक्टर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा हणी अहिड़े नकली केमिकल वारे खीर जा केतिरा ई हंधा पकिड़े खीर हारे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। इन्हनि मां लाड़काणे जो पखो स्टाफ बि आहे, जिते हिकु होटल ते ज़हरनुमा केमिकल वारो 90 लीटर खीर हथ आयो ऐं केतिरा ई ॿिया होटल वारा इन हथरादू केमिकल वारा ज़हरनुमा खीर जा हंधा ॿाटा हारे होटल बंदि करे भॼी वञण में कामयाब थी विया हा। अवाम खे मशवरो ऐं ध्यानु छिकाइजे थो त कंहिं बि होटल जी चांहि हवाले सां माणियल मशहूरी हॾनि मां ठाहियल केमिकल इस्तेमालु करणु आहे। तंहिं करे दोस्तनि खे राय ॾिजे थी त मेहुनि जे वाड़नि तां अखियुनि सां ॾिसी ऐं खीर घुरायो ऐं चांहि पंहिंजे घर में ॿचड़नि सां गॾु पीओ ऐं होटल वारी ज़हर भरी चांहि खां पासो करियो। इरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।